मधेजी के कच्चे वारे इलाइक़े ताजोदिरो सब डिवीज़न में कलोड़ा जूणेजा तकरार तां मारिजी वियल 6 ॼणनि जी जनाज़े की नमाज़ अदा कई वई। मारिजी वियल जूणेजा दुर्जे 5 ॼणनि नज़र मोहम्मद, सुभान, न्याज़, अब्दुल करीम, शुएब जूणेजो जी जनाज़ा नमाज़ ॻोठ ड्रिगपुर में अदा कई वई ऐं नादर कलोड़ो जी जनाज़े की नमाज़ ॻोठ रमज़ान कलोड़ो में अदा कई वई। ॿिन्ही धुरियुनि जे जनाज़े की नमाज़ में सवें बिरादरीअ जे माण्हुनि शिरकत कई। जनाज़े की नमाज़ अदा करण बैदि सख़्त पहरे ऐं हथियारनि जी छांव हेठि जूणेजा दुर्जे 5 ॼणनि खे अबाणे कब्रिस्तान पीर साले शाह में दफ़नायो वियो ऐं कलोड़ा दुर्जे 1 ॼणे नादर कलोड़ो खे अबाणे कब्रिस्तान पीर अबूड़ो में दफ़नायो वियो आहे। जॾहिं त 6 ॼणनि जे मारिजी वञण बैदि इलाइक़े में ॾहकाओ पखिड़ियल आहे ऐं झेड़ींदड़ धुरियूं हिन वक़्तु बि मोर्चाबंद बणियल आहिनि। यादि रहे त कलोड़ा जूणेजा तकरार सबबि ॿिन्ही धुरियुनि जा हिन वक़्त ताईं 3 औरतुनि समेत 40 माण्हू मारिजी चुका आहिनि। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधेजी।